खंबर शहदादकोट रिपोर्टर अब्दुल गफूर खोसा। शहदादकोट में नओं कोट वाक़े ख़िलाफ़ सोशल वर्कर इतिहाद जे सॾ ते हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कंदे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते अॻवान निज़ेब सिंधी, वकास मस्तोई, तालिब हुसैन कारड़ो, इरफान अली सीलरो, अनवर मुग़ल समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नओं कोट में न्याणियुनि सां थियल गैंग रेप जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो आहे त सिंध जी न्याणियुनि सां पुलिस जी मौजूदगीअ में वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। नओं कोट पुलिस बासरनि जो वंगारू थी न्याणियुनि सां सभु कुझु करायो। पुलिस ज़ालमनि सां भाङे भाईवार आहे। अॻवाननि IG सिंध समेत ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए न्याणियुनि सां थियल गैंग रेप जे समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे न्याणियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।